अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ इसमें भलीकार माया गजाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। हुकूमत जो इलेक्शन कमीशन के रवैये ते जारहानी पॉलिसी अख्तियार करण जो फैसलो। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। इलेक्शन कमीशन तरफां उमाणियल वफ़ाक़ी वज़ीरनि खे नोटिस जो जाइज़ो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे तो चूंड सुधारनि लाइ खेनि अॻिते वधणो पवंदो। ईअं मुमकिन नाहे त असां परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ न ॾियूं। वफ़ाक़ी मुलाज़मनि खे रिलीफ ॾियण लाइ हाउस अलाउंस में इज़ाफ़ो कयो। सोशल मीडिया ते गैर इख़लाक़ी मवाद लोड कंदड़नि खिलाफ़ कानून साज़ी कई पे वञे। 27वीं आदमशुमारी जे मंज़ूरी जा मरहला हली रहिया आहिनि। ईंदड़ चूंडूं नई आदमशुमारी ऐं नई तकबंदियुनि तहत कराई वेंदियूं। यूनान जे सफ़ीर पारां GHQ जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा सां यूनान जे सफ़ीर मुलाक़ात कई। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि, इलाइक़ाई सिक्योरिटी ऐं अफ़गान सूरतहाल ते ॻाल्हियूं। यूनान जे सफ़ीर पारां अफ़गानिस्तान मां परॾेहिनि खे कढण जी कोशिशुनि जी वाखाण। आर्मी चीफ चवे थो अफ़गान अवाम जे बहितर मुस्तक़बिल लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। पाकिस्तान हर सतह जे कारोबार, सियाहत ऐं रांदियुनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। तवानाई बाबत वज़ीर आज़म के खास मुआविन ताबिश गोहर इस्तीफ़ा ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान खान ताबिश गोहर जी इस्तीफ़ा क़बूले वरिती। तवानाई वारो वज़ीर हमाद अज़हर ताबिश गोहर जी कारकर्दगी मां मुतमईन न हो। ताबिश गोहर ते मक़ामी रिफाइनरीज़ मां फ़ाइदो पहुचाइण जो इल्ज़ाम आहे। बेरा टाउन वाक़ियो 33 मां 27 केस ख़त्म करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट ज़ेन शाह खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। जलाल महमूद शाह, कादिर मक्सी समेत ॿिया अॻवान 27 केसनि मां आजा। बेरा टाउन केस बाबति अदालती फ़ैसिले ते SUP सरबराह पारां ख़ुशी जो इज़हार। सैयद जलाल महमूद शाह चवे तो अदालत अॼु सिंध सरकार ऐं बेरा टाउन जे दाख़िल 27 केसनि खे कूड़ो करार ॾिनो। सिंध जे वकीलनि जी जिदोजहद ते फ़ख़्रु आहे। सिंधी क़ौम खे ख़ातिरी ॾियारियूं था त सिंध जे वसीलनि ज़मीनुनि खे बचाइण लाइ हर कोशिश कंदासीं। गौसपुर वेझो गोच फ्लाई चोलियाणी में चोलियाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार जो जिरगो। हिकु खून ऐं 2 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 41 लख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो। मक़दम शेर अहमद बाजकाणी ऐं नादिर चोलियाणी जी सरपंची में जिरगो थियो। ॾंढ जे 50,000 रुपया रक़म थॾे ते अदा कई वई। बक़ाया रक़म 4 क़िस्तुनि में अदा कई वेंदी। मौसमियात खाते सुभाणे खां सिंध में बरसात की अॻकथी करे छॾी। कराची, थरपारकर, उमरकोट, सांगड़, हैदराबाद, नवाबशाह, खैरपुर, जेकबाबाद, लाड़काने, जामशोरो में 23 खां 25 सितंबर ताईं बरसात जो इम्कान। This headline news is brought to you by No, Cadbury Delight, सिर्फ 10 रुपए।